अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। हींअर पेश आहे लाड़कानी मां KTV कल्चरल रिपोर्टर शाहीन सिंधीअ जी रिपोर्ट। म्यूज़िक शोबे आर्ट्स काउंसिल लाड़काणो पारां भिटाई अदबी हाल में ख़ूबसूरत रागी कंपेयर उस्ताद मरहूम सरफराज़ जतोईअ जी 5वीं वरसी मल्हाई वई, जंहिंजी कार्रवाई रेडियो कंपेयर सोहराब गोपांग हलाई। हिन वरसी तक़रीब जी सदारत मुख़्तियार समूह, मुख्य मेहमान शमसुद्दीन कलोड़ो, एज़ाज़ी मेहमान अली मुराद टांवरीअ जन हुआ। हिन तक़रीब में मुख़्तियार समूह शमसुद्दीन कलोड़ो, अली मुराद टांवरी, सलीम रज़ा कुंभर, कामिल इमदाद जतोई, इम्तियाज़ जतोई, मुनीर डोमकी, नाज़िम चांडियो, गुलशेर सूमरो, फिदा खोखर, सैयद सतार शाह ऐं ॿियनि ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त सरफराज़ जतोई बहितरीन तबियत जो मालिक हुयो। हुन पंहिंजी ॾात वसीले फ़न जी ख़िदमत कई। हुन जे विछोड़े जो दर्द हर दिलि अॼु बि महसूसु करे थी। हू सुठे राॻीअ सां गॾोगॾु सुठो कंपेयर पिणु हुयो।